भगवान जी को मंदिर को ने भगवान जी भक्ति करण जे लाए भगवान जी पूजा करण जे लाए कोई दुनिया में मंदिर को ने मंदिर को राम जो आ को कृष्ण जो आ को भेड़े महाराज जो आ को विष्णु जो आ को फिलाने जो आ भगवान जे लाए कोई मंदिर को ने माना खुदा विसरी बाकी बिया सब लगा पिया असा मुसलमानन भी ये चयोसे हे पीरा हो पीरा हिते फाज़ल शाह वट चरियन के सिधो करण जो रिज़्क रोज़ी वरी कलंदर दींदो आ मिठाई वटो पुट वठण वेंदो एडे सुल्तान बाहू ते वरी पंधड़ा पियो कंदो माना कोई सागो बाकी अल्लाह मस्जिद जो दर्द समय हमारा आसान होयो सऊदी अरब मदीने शरीफ में असां दुआ पिया घुरऊं काबतुल्लाह ॾे मोह करे हुजूर जे रोज़े ते जाइज़ा खणी हुजूर ॾे मोह करे भी दुआ घुरी सघिजे थी पर दुआ घुरबी त रब खां दुआ पिया घुरऊं त माखे पियो उहो मुशरिक चवे मौलवी अल्लाह सही सुनो दांगो थी कुछ भी न थसी जेको कुछ घुरणो थी तुम घुर अल्लाह जी गाल कुदरत जो शान एड़ो थियो को गदो लफ्ज न चंद्रे खां निकतो जिए ही बाहर निकता से मां जो इनके समझाया पर समझाइण को अग में कुदरती पुलिस पकड़ जी हथ में अची वस ये खंबे खणी वस जो पाकिस्तान पहुंचो असा हज करे को मोटिया से हे पाकिस्तान में ते रुंदो वतो हाथ पकड़े चो मां चे हा मौलवी माखे वो गंदो लफ्ज लगी वई वो समझो थोड़ो पर धक लगुस न भी लगदो आ न लगदो आ त जहन्नम जो वडो धक लगदो आ यो भी वरी भी सियाणो आ जो दुनिया में समझी वठे तौबा करे हिते न समझो तो वडो धक तो ओडे लगदो जो हमेशा जे लाए तौबा दी जाए खत्म वो वडो खराब धक्का तो दोस्तों दिल के शिर्क का पाक रखो दिल शिर्क से टूटा नहीं जोगी बना तो क्या हुआ दे दो अला अला करें तो 12 बजे अरे शिर्क में लगो दिल में शिर्क आ तो कुछ न थी समझो थोड़ी तो वजह सका तो फरमाओ शिर्क का दिल के पाक रख रसूल जे ताल्लुक जे लिहाज खां इत्तबाए रसूल के दिल जे अंदर रख बिदअतन खां नफरत कर बिदअत खां दिल के पाक रख मानन जे लिहाज खां जेका पांजे लाए गाल पसंद करे वो बेन ला भी पसंद कर जेका पांजे लाए खराब समझे हुआ बस हुजूर जन हिकड़ो ही उसूल दस्यो तोखे तो जी कोई गिला करे बैठो तू पहुंची वने उते तोखे न वणंदी त तू भी बे जी गिला तोखे को गार दे तोखे न वणंदी त तू भी बे के गार न दे जेका से तोखे न थी वणे उन के दिल का पाक रख बे जे बारे में हसद कीनो हुजूर जन जी कचहरी में हमरा सैयदी समय अबू दाऊद शरीफ में अब हुजूर जन वेठो हुजूर साहबा जे कचहरी में हुजूर जन फरमाओ हाने एकड़ो मानू इंदो जंके जन्नती दिसणो हुजे तो वो मानू थोड़ी देर न लगी त हमरा आयो जुतियों हाथ में वजू करे जुतियों पासे सा रखी बरकात नफिल पड़ी हुजूर जी कचहरी हुजूर फरमाए त वो जन्नती बेदी भी हुजूर जन ये फरमाए वो आयो वरी टेंडी भी फरमाए जन्नती दिसणो थवे त ही थवे अब्दुल्ला बिन अमर बिन आस वो नौजवान छोकरो उन चो मां दिसां त केड़ो अमल कंदो आ जो नबी सही न के जन्नती तो चवे वो थोड़ो पांजे पीए सां नाराज होयो हिन जे घर दे लड़ी आयो चंदा मां अबे सा नाराज हां बटे दी तो वट मेहमान थी रहा के भली रहो
हिन वटि रहियो रात जो यकी जागे ॾिसां त कहिड़ी माल का इबादत कंदो आहे न नमाज फर्ज़ पियो पढ़े सुन्नतूं बस या आम मुसलमान वांगुरु मुसलमान सुबुह जो वो कासाई के धंधे ते वञे हे भी उन सां गॾु वञे वरी वेहे वरी हे हो हिन ॾिसे त न को घणो ज़िकिर थो करे न का घणी निमाज़ थो पढ़े न को तहजुद एॾो कुट ढाके हिन नफ़िल थो पढ़े चई यार हिन में त मूंखे नज़रे त कोई नथो लथण हिन जे लाइ नबी साईं जन्नती जो चयो त हिन खां पुछणो पवंदो को अंदर जी ॻाल्हि अथसि चए अदा मां नाराज़ थोरो हुउसि अहिड़ो नाराज़ न हुउसि जो मां अबो जो घर छॾे अचां मां आयुसि जो नबी साईं तुंहिंजे लाइ चयो त हे जन्नती ॾिसणो अथवे त इहो अथवे पर तुंहिंजा अमल त असां जहिड़ा आहिनि जेके असां बि निमाज़ पढ़ंदा आहियूं चए हा दा मां में ॿियो अमल कोई कोन्हे अहिड़ो हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां कंहिंखे बि ॾिसी हसद ऐं साड़ न कंदो सभु असां ख़ुशि हूंदो अदा ठीकु आहे इनखे रब ॾिनो आहे न इहे दुनिया जूं शयूं झटि मिलियूं न मिलियूं त परवाह न आहे हलिया वेंदासीं चए बसि मां सम्झी वियुसि त इहो हिन जो अमल आहे वॾो जो ॿिए जे लाइ हिन जी दिलि पाक आहे ॿिए जो हसद बोज़ कीनो साड़ हिन जे दिलि में कद अफलह मन तज़क्का हाणे समझी वियो ज़का जी माना पाक माल खे पाक कयो ज़कात ॾेई कपड़ा पाक कयो घर पाक कयो थां पाक कयो वात पाक कयो बगल वग़ैरह साफ़ रखो उन सां गॾोगॾु दिलि खे शिरक खां पाक रखो बिदत खां पाक रखो ॿिए जे हसद ऐं कीने खां पाक रखो अॻिते फरमाओ ज़कर अस्मा रब्बिही फसल्ला ऐं ज़िक्र कयईं पंहिंजे रब जो अल्लाह जो ज़िक्र कयो ॿी कामयाबीअ जी चाबी आहे अल्लाह जो ज़िक्र मानी खाइण महिल बि अल्लाह जो ज़िक्र मानी बंदि करण महिल बि कन बुज़ुर्गनि हिते लिखियो त वज़ूअ जो ज़िक्र मुराद आहे छो त पोइ तो निमाज़ जी ॻाल्हि थी अचे त माना वज़ूअ जी वक़्त में अल्लाह जो ज़िक्र कयो हुज़ूर जन फरमायो जंहिं बिस्मिल्लाह चई वज़ू शुरू कयो उन जे हथनि जा गुनाह निकिरी विया बिस्मिल्लाह चई मुंहुं धोतई उन जे अखियुनि जा गुनाह निकिरी विया मसो कई दिमाग़ जा गुनाह निकिरी वियसि हथ धोतई हथनि जा गुनाह आखिर में पैर धोतई बिस्मिल्लाह करे त पैरनि जा गुनाह भी निकिरी विया हर उज़्वे ते अल्लाह जो ज़िक्र कर ज़िक्र बिस्मिल्लाह करे भी ठीक है बी का दुआ पढ़े दुआऊं भी दियो अल्लाहुम्मा असलुकल यमन वल बरकत औज़ु बिक मिनश शुम वल हलक अल्लाह मुझे हथन में बरकत विझ बदबख्ती मुझे हथन का कड़ी हथ धोण वात में गुरड़ी के अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व अला हुस्न तिलावतिक अल्लाह मुझे ज़बान मां ज़िक्र शुक्र ऐं सोहनी तिलावत जारी कर नक में पानी ॾिनई अल्लाहुम्मा रहनी राइहतल जन्नह ऐ अल्लाह जन्नती खुशबू सिंगार यो ज़िक्र अल्लाह का दुआऊं घुरंदो थो वञे हथ धोतई अल्लाह मुखे अमल नामो सजे हथ में दे अल्लाहुम्मा तिनी वरी खबो हथ धोतई अल्लाह पनाह दे मुखे खबे हथ में अमल न मिलन वरी सजो पैर धोतई त दुआ घुरे अल्लाह मुझे पैरन के पुल सिरात ते मजबूत रख सिंधीअ में भी चवंदो वञे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ंदो वञे इमाम ग़ज़ाली लिखियो आहे त निमाज़ में ख़यालात हिक करा न बीहंदा आहिनि छो न बीहंदा आहिनि जो असां वुज़ूअ में हिक करा न हूंदा आहियूं वुज़ूअ में अल्लाह जो ज़िक्र हुजे त पोइ हेॾे बि ज़िक्र हूंदो ज़िक्र न टुटंदो पर उते ज़िक्र न हो त हेॾे ज़िक्र पोइ हेॾे वरी बि हिते चवंदो साईं मौली साहिब अॼु हिक रकात छॾे वियो
मौली साहब चो तो के कीअं ख़बर पई सॼी जमात चवे थी पूरियूं पढ़ियूं अथमि जे मां दुकानदार आहियां अॻे हिसाब पूरो थी वेंदो हो 4 रकातनि में कुझु रहिजी वियो आहे सम्झी वियो आहियां त वञ त तूं का रकात छॾे वियो माना हे नमाज़ में हिसाब कंदो आहे अॼु माण्हू जो यादि ॾियारींदो शैतान ज़िक्र में तवज्जो हुजे त मुंहिंजे अॻियां अल्लाह ज़कर अस्मा रब्बिही फसल्ला याद कयईं पंहिंजे रब खे ऐं नमाज़ पढ़ियईं नमाज़ पढ़े याद करण हवा नमाज़ ते माण्हू वञनि था न जेके आदि हिन नंढे ला खां पयल अथनि बटण खुलियो भॼंदो वेंदो नमाज़ ते वज़ू करे पढ़ ख़बर न आहे छा पढ़ी आहे न त इहो तवज्जो करे पहिरियों उथण महिल इहा नियत कयो दिल में इहो ख़्याल कयो त असां अल्लाह जे दरबार में रब खे यादि करण जे लाइ वञूं था ओ इनियत तसव्वुर सां इहो नियत ठाहियो रोज़ ठाहियो हर वक़्तु नमाज़ जी महल इहा नियत ठाहियो पोइ जॾहिं मस्जिद में अचो जूता लाहियो त दिलि मां इहो ख़्याल बि लाहियो त ॿार खे हाली छॾियो पुटनि खे भाइरनि खे धेड़नि खे झटनि खे नमाज़ जे टाइम ते मां पंहिंजे रब जे अॻियां आहियां उनखे यादि कयां थो हिननि सभिनी शयुनि खे जूता लाथमि त इहे फ़िक्र बि लाह न जूतनि खां पलीत त इहे फ़िक्र उन खां वधीक पलीत इहे फ़िक्र उहे पलीत फ़िक्र दिलि में पिया आहिनि त मज़ो कीअं ईंदो त फरमाऊं इहे 3 ॻाल्हियूं आहिनि ज़कात ॾियो ज़कात में तव्हां सम्झी वियो त सभु शयुनि जूं पाकायूं ऐं ज़िक्र कयो उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे अल्लाह जो ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहो अल्लाह जो ज़िक्र बाक़ी बुज़ुर्ग चवंदा आहिनि त 3 ज़िक्र कयो 4 ला इलाहा इल्लल्लाह अरब वारा नथा मञनि इन ज़िक्र खे ला इलाहा इल्लल्लाह जुदारो वरी ट्रोड़े जे कलमे खे टुकुर टुकुर करे छॾियो सिंध जे बुज़ुर्ग इल्लल्लाह इल्लल्लाह वरी जुदारो वरी अल्लाह अल्लाह जुदारो वरी हू जुदारो कलमे खे टोड़े छॾियो हालांकि सबूत आहिनि इन्हनि जा सबूत थोरा थोरा इशारा आहिनि बुज़ुर्गनि हे कल्ब खे ठाहिण जे लाइ दवा सेखारी आहे त दवा जुदा जुदा थींदी आहे साहबा जे दौर जूं सुतियूं फकियूं अॼु कम त न ॾींदियूं अॼु त गोरियूं खाइणियूं पवंदियूं सुयूं हणाइणियूं पवंदियूं त हर एक जे लिहाज़ खां दवा जे लिहाज़ सां ज़िक्र बि दवा है कल्ब बीमार जे लाइ त बुज़ुर्ग दवा ठाहे ॾींदा आहिनि पोइ इहा दवा जे लिहाज़ खां बाक़ी हदीस में जेके पूरो ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर ये ज़िक्र ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह ये ज़िक्र हदीस में है हुजूर जन फरमायो ये ज़िक्र कयो ओ जो तुम्हारी ज़बान हर वक्त अल्लाह जे ज़िक्र सां आदी हुजे तव्हां खटे वेंदो ऐं फरमायो नमाज पढ़ो नमाज जो ध्यान हुजे साबित हो जवे आखिरी वक्त हुजूर जन जो बीबी साहबा खां पुछूं बेहोशीअ जे आलम में कद सल्लन्नास माण्हू नमाज पढ़ी हुजूर जन पुछनि माण्हू नमाज पढ़ी चयो साईं तव्हां जे इंतज़ार यंतज़िरूक या रसूल अल्लाह समूरे तव्हां जे इंतज़ार में वेठा आहिनि उहे सभु इंतज़ार था कनि हुजूर जन ईअं चई वरी गशीअ में अची वरी थोड़ी देर खां पोइ फरमाऊं सल्लू उन्हनि नमाज पढ़ी जे न साईं इंतज़ार में वेठा वरी गशी अची वरी थोड़ी देर खां पोइ छा नमाज पढ़ियूं न साईं ते मुंहिंजे लाइ वॾो टप में पाणी विझो 7 मशकूं पाणीअ जूं खणी अचो मुंहिंजे मथां विझो बुखारी शरीफ़ में आई आहे हदीस
माना नमाज जो केडो फिक्रो एड़े आलम में भी घड़ी घड़ी पुछन पिया त नमाज थी वो पानी विधो थोरो इफाको थियो हुजूर जन फरमायो बिन जणन खे त मूंखे वठी हलो एकड़ी रिवायत में हजरत उसामा है बी रिवायत में आहे त हजरत अब्बास है हजरत अली साईं हुजूर खे कुलन खां वठी हलिया कदमा हो यतखुताने अलल अर्ज नबी साईं जा बई पैर जमीन ते लीका पाईंदा पिया अचन इन हाल में भी नमाज थी आया असा के मथे में सूर पवे तो जान छुटी अब नमाज खत्म माइन के त बहाना से एड़ा ठया पिया न असा मौलवन भी दिसाऊं था न खबर नथी पए वो अल्लाह भला उन्हनि जी गिटीअ में छा कई छा हिते बस पलीत थी वई बस पलीत थी वई हाणे असां छा कंदासीं पलीत थी वया त न पढ़ नमाज पर जान छुटी हाणे अबा ईमान उनजे अंदर में हुजे न कुरान शरीफ में बिन औरतन जो जिक्र आहे जंहिंजो माहौल भलो हो बिन औरतन जो जिक्र आहे जंहिंजो माहौल ख़राब हो बीबी आसिया उन जो माहौल इंतहाई ख़राब हो इंतहाई सजो माहौल मुर्स भी नमाजी ना है काफिर अने मुर्स नमाजी ना है पर अल्लाह से देखारे न करया त दिसो एकड़न जा मुर्स बेनमाजी काफिर मुशरिक पर ने औरतूं नमाज पढ़न थियूं नेकी में लगियो पयूं हन त असां उन्हनि जी नेकी ज़ायो न कंदासीं ये मुर्स जहन्नमी हूंदा ही जन्नत वेंदी माहौल भलो मिलन भी न सुधरियो हजरत नूह अलैहिस्सलाम जी घरवारी लूत अलैहिस्सलाम जी घरवारी मुर्स वदा नबी माना माहौल मायने जा बहाना रब कुरान में कटे छड़िया त तवा चवंदो असां जो मुर्स न पढ़दो पर असां की पढ़ो रब दसे तो त मुर्स पढ़े न पढ़े दिसो हिनन औरतन की पढ़ियो मुर्स काफरा कुटे तो पयो हजरत बीबी आसिया के कुटे तो माहौल सजो खराब आ वो भी है पांजे दीन के नथी छदे त असां इन जी कदरदानी न कई से दुनिया में ही जन्नत दिखारी से ऐ उन्हनि जो वरी माहौल सुठो हो पर फायदो न वतो फायदो मुर्स भलारो पर फायदो न मिलियो वो चवंदा आहिनि त दरिया जे किनारे वारा उञ मरनि हेठ लहे कीअं कबर वॾो आहे पाणी दरिया जे किनारे के जेकॾहिं बंदि भञी करे ज़मीन खे ॾियूं था पिया पाणी त सॼो ॻोड़ींदो मुल्क सम्झेसि पोइ इहो पाड़े वारो दरिया वारो सुञो परे वारा छाड़नि में पाणी पिया मज़े सां पिया अलाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे पाणी पीआरे पर रब ॾेखारियो आहे दुनिया में त माहौल जो मसइलो न आहे ईअं न चओ त मुंहिंजो मुड़ुस ठीक ना है तॾहिं नमाज नथी पढ़ा ऐं हिन खे चई तूं बि ईअं न सम्झ त तुंहिंजो मुड़ुस वली आहे त तोखे बि उन वलीअ सां गॾु मोकिली न थी सघे तुंहिंजो रस्तो ई ॿियो करे छॾियां त दुआ कयो अल्लाह नमाज़ी बनाए बचड़नि खे बि शौक़ अता फरमाए नमाज सिखो नमाज पढ़ो इरादा सही रखो ये टे गालियां कयो कामयाब थी वञो जे हाफ़िज़ पैसा घणा मां ॾींदो आहियां नाला वरी मां वरी वॾनि भाइरनि जा वठंदो अबा मां न ईंदुसि तुंहिंजियूं तरावियूं पढ़ न आईंदे साल न हिन साल मां तोखे ख़तमे ते को रुपयो ई ॾींदुसि त हिन हाफ़िज़ ॾिठो भेण सॼे साल जी कमाई त इहा आहे वेंदी हली चए साईं ईंदो कॾहिं न कॾहिं नालो पर हाणे जॾहिं अचे त मां पढ़ंदुमि न वॾी रात में छका कढाए ईसा व मूसा व टीटू कुल्लु मिन सादी हे नमाज में वॾो बंदी पई पैसनि जी 100 जा टोटे उछली तो वञे नमाज में
समझे से हाफिज साहब भरती हाफिज साहब ही न चुस त नमाज खराब थी वई तो छो तो पैसा देना थी भली नमाज तू पढ़ी हाने यो टीटू जेको खुशी मल्हाई पैसा विरहाया यो हुयो कुरान में दलील हुयो न पर हुन हणी छॾियो त हिन टपा खॾा मुंहिंजे मतिलब जी ॻाल्हि निकिरी आई समझे ईअं मौलवियुनि जी ॻाल्हि साईं फिलाणे खे पुट न पिया थियनि पोइ अली साईं न ॾिना नबी साईं न ॾिना पोइ साईं फिलाणे साईं इमाम हुसैन सतनि सालनि में हे राग अड़े लिखियल छा में आहे ते बसि जेकी पर्दा अचनि था माण्हू ॾोहीड़नि में पढ़नि था बसि इहो दलील आहे अरे आहे हुजे त दलील ते टपा ॾे न इहो टीटू नालो ई कोन्हे अंदरि ते तूं छा ते टपा ॾे दलील त कोन्हे तड़ो तोखे ख़बर पई त बसि आहे त दबदबा ईअं वीचारा हिकिड़ा हलाल कयूं बीठा त सही त हाल हदीस वारनि चयो आहे अरे आल हदीस चवे हराम हलाल कीअं थींदो चरिया त जोश ढलो कयो हुज़ूर जन फरमायो कावड़ न कयो ख़ासि करे घर वारनि सां लफ़्ज़ जी कावड़ न कयो थप हणी कढो परवाह न पर लफ़्ज़ कढी निकिरी वञ मांखे नथी वणे निकिरी वञ तोसां नथो रहणु चाहियां इन सां तलाक पइजी वई तलाक बाइन थी वेंदी अरे पोइ चवंदो साईं ईअं भले कावड़ में अरे कावड़ में भला तलाक त ॾिबी कावड़ में आहे कावड़ में गुह जी फकी अरे तंहिंजे करे अबा इहे तलाकूं ग़लति ॿिए नंबर में निकाह जे मथां निकाह हमरा चए पियो मां पढ़ियो थी वियो हिकिड़े जी निकिरी वई हवा नमाज़ में मां नमाज़ पढ़ी छॾी मौली साहब तूं चवे तो न थींदी कीअं न थींदी मां त पूरी करे वियुसि हो सम्झे पियो त शायदि जेकॾहिं हवा निकिरी वई त को थंभो अॻो अची पवंदो मां सजदो ई ॾेई न सघंदुसि ईअं त आहे कोन हवा तूं जो चवे थो त बसि मां निकाह कयो थी वियो इहो थी न सघंदो ईअं जीअं हवा निकिरी वञे नमाज़ न थींदी त हिन जी बि हवा निकिरी नमाज़ छा थींदी या बेवकूफ़ी आहे इहो हराम आहे निकाह ते निकाह कयईं त ईअं सम्झो त ॾिसण बि हराम खाइण बि हराम वेहण बि हराम मुलाक़ात बि हराम ॿार बि हरामी पोइ बाक़ी छा बचो थो हिनजे करे अहिड़ा अमल न कयो ऐं सोचे सम्झी मामिलो घर में हलायो कावड़ खे ज़ब्त कयो हुज़ूर जन फरमायो घरवारीअ में हा अल्लाह वरी हाणे असां ते फेरियो आहे मौलवी साहब जेको मौलवी निकाह पढ़ाए उन वीचारे खे ख़बर न हूंदी ख़बर हुजेसि ऐं जाइज़ सम्झे ख़बर हुजेसि ऐं जाइज़ सम्झे त इहो मां सही कमु कयो आहे त पंहिंजो निकाह बि ख़तमु ईमान बि ख़तमु ॿुधो जाइज़ न पियो सम्झे चए पियो 5 रुपया मिलंदा आहे त नाजाइज़ पर मां पढ़ां थो इन जो निकाह न भईंदो ईमान बि न वेंदो त बाक़ी गुनाहगार आहे वॾो मसइलो सम्झो छो हो काफ़िर थी वियो छो त हुन हराम खे हलाल सम्झो जेको हलाल खे हराम समझदो वो कुफ्र आहे अबा हिकिड़ो सूअर हराम आहे हुनखे मां चवां त हलाल आहे इहो त कुफ्र आहे शराब इस्लाम में हलाल आहे हराम हराम सम्झे थो चए थो पाए यार हराम पर मां पियां थो त इहो गुनाहगार आहे हराम त सम्झे थो न पर हराम बि नथो सम्झे शराब खे हलाल थो सम्झे त काफ़िर आहे ज़ाल खे तलाक पइजी वियुसि मसइलो ईअं आहे तंहिंजे करे मौलवी वीचारनि खे ख़बर न हूंदी ईअं तव्हां पैसा उन्हनि खे जान ॾियो त पोइ उहे छो अहिड़ा कूड़ा निकाह पढ़ंदा तव्हांजो क़सूर आहे तव्हां उन्हनि खे पैसा थोरा ॾियो था
पाण कमाए घर में घणो रखो था आलम वीचारा ते कमाइण ते निकिरनि त पोइ क़ुर केरु पढ़ंदो केरु मसला सम्झाए उन्हनि जी चेठ करणु तव्हांजे मथां आहे न चेठ तव्हां न कंदो त हो चवंदो मां पंहिंजो कारोबार थो कयां दुकान थो खोलियां दुकान खोलींदो दुनिया त मिलंदसि पर हेॾो दीन जो कमु त लही वेंदुसि इन करे जेको माण्हू जेका शइ कमाए थो उहा ॾे आलिम इल्मु कमायो आहे माण्हुनि खे इल्मु ॾे माण्हुनि माल कमायो आहे त उहे आलिमनि खे माल ॾियनि हा साईं लोहर लोह ठाहिणु सिखियो आहे उहो लोह माण्हुनि खे लोह ठाहे ॾे हा साईं माण्हुनि पैसा कढाए थो न लोहर खे बि पैसा ॾियो इहो उसूल आहे जंहिं जेका शइ सिखी आहे उहो ॾींदो तव्हां आलिमनि खे नथा ॾियो तॾहिं तव्हांखे बिदतूं बि हलाल करे ॾींदा आहिनि मौलवी चवंदा आहिनि त्रीजो बि करे दिली कौड़ी अथसि 40 ॾींहं मानी जेका आहे न मिठी करे गिलास मिठो पाणीअ जो भरे गेह मखण विझी खंड में 40 ॾींहं मोकिलेसि न त अबे जी दिली कौड़ी थी इहो छो ठाहियो अथनि त तूं हुए न ॾींदे मानी मिठी ॾींदे मानी हल बाबा मौलवी रोज़ साॼो हुनखे ॾे रोज़ मानी त जान छॾे थो जी इन बिदतनि हू जान छॾाए न त पोइ हेठां ई बीठो हूंदो चवंदो इहे वहाबी ग़लति आहिनि मां सही थो कयां हुनखे ख़बर आहे जेकॾहिं वहाबियुनि खे सही चवंदुसि त मुंहिंजी तबाही आहे त तव्हां हुन वीचारे जी मदद कयो त उहो बि बुराईअ खां निकिरी अचे तव्हां असां बि निकिरी वेंदासीं आख़िर दावाना